ॻोठ जे ॻोठ सदरुद्दीन भटिन में हिन वक़्तु सदर जी भटिन जो मशहूरु शख़्सियत ऐं मारूफ़ शख़्सियत सोशल समाजी वर्कर ऐं उन खां अलावा समाज सुधारक ऐं ग़रीब ऐं मिसकीननि जो हमदर्द ॾाढो इब्राहिम असां सां गॾु मौजूदु आहे। अचो त ॾाढे इब्राहिम खां असां इहो पुछूं त जेको 2 महीना अॻु में हिन में कोट मीर मोहम्मद में जेको वाक़ियो थियो जंहिंमें 4 ॼणा शहीद कया विया हुआ उनजो को बि तदारक न थियो आहे। हिन महिल ताईं उहे खून ईअं सम्झो त लुड़िया विया आहिनि ऐं उन लाइ को बि जेको आहे तदारक न वरितो वियो आहे। पुलिस इंतिज़ामिया जेका आहे उहा बि ख़ामोश आहे। त अचो त इन जे बारे में साईं खां पुछो त उन साईं जो छा चवणु आहे। महिरबानी साईं। असुली ॻाल्हि आहे साईं इहा त नारेजन कलोड़नि जो जहिड़ो हलंदड़ो आहे। अॻु में बि ग़रीब गुरबा ॾाढा मारिया अथऊं कलोड़ा उन में हलंदे हलंदे हिकिड़ा ॿिंडीअ में हिते माण्हू मारियऊं साड़ियऊं वरी असांजो कलोड़ो हिकिड़ो छोकिरो दरिया ते मारियऊं। उन खां पोइ नारेजन जो बि हिकिड़ो नारे जो धाड़ियल मरी पियो। उन खां पोइ असांजा इहे कलोड़ा 4 जेके मरी विया असां इहो ई चवंदा हुआसीं त क्लियर नारेजन ते ई थिया त नारेजन ई असांजा मारिया। हाणे ॿियो हाणे चोर मारनि हा त चोर त हाणे हथे खाली माण्हुनि खे धिको ॾेई बि हलिया वञनि हा पर उहो हिकिड़ो धाड़ियल जो हुया त 4 माण्हू मारे ग़रीब उहे फिटी करे हलिया विया। असां इहा ई था चऊं त असांजा माण्हू धाड़ियलनि मारिया उन ई हिसाब में मारियऊं। हाणे असां कलोड़ा जेके माण्हू आहिनि कुल ॻोठाणा बनी ॿारे वारा आहिनि ऐं जेको बि आहे पुलिस हुकूमत पहिरें ॾींहुं हुई उन खां पोइ गिरफ़्तारी काई बि न थी आहे हिन में। हा पोइ जेका बि शइ आहे त उन में पोइ शइ बाक़ी मारिया माण्हू नारेजन असांजा। सही बि साईं ॿुधायो त असांजो साहिबज़ादा मौज़म अली ख़ान MP जेको आहे GD MP आहे उमेदवार आहे माशाल्लाह साहिबज़ादा मौज़म अली ख़ान उते बि पहुता हुया उन बि ताज़ियत कई उनजे पारां छा तव्हांजो। साईं असांजा वॾा आहिनि सरदार बि आहिनि असांजा उन में बिल्कुलु साहब जन आया दुआ बि घुरियऊं अचे उन्हनि जी पंहिंजे हिसाब सां जेके बि कोशिश आहे साहब जन अमन पसंद माण्हू आहिनि इहा कोन चवंदा आहिनि कंहिंखे मारियो या जेका शइ कयो पर बिल्कुलु साहब जन आया उन में कलोड़नि खे मतअज़ाई बि कयूं ऐं जेका बि शइ उन खां थी सघी उहा कयूं। SP साहब सां बि साहब ॻाल्हायो DIG साहब सां साहब ॻाल्हायो। पुलिस इहो ई चयो त गिरफ़्तारी कंदासीं पर ख़ासि पुलिस गिरफ़्तारी काई बि कोन कई आहे। हा साईं हिन महिल ताईं सिर्फ़ु जेको हिकिड़ो ई नारे जो बिरादरी जो माना गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं ॿी का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे ऐं कोरोना जे करे जेको आहे सो माना पुलिस सफ़ा ख़ामोश तमाशे बणियल आहे उनजे बारे में तव्हांजो छा चवणु आहे। कोरोना जो जेको बि आहे उन में त पुलिस जो उन में कोन थो वञे इन शइ त कोरोना जे करे गिरफ़्तारी न करे धाड़ियल आहिनि कचे में रहनि था ॻोठ अॾियूं वेठा आहिनि हर शइ उन में FIR में जेके माण्हू आहिनि उनजी गिरफ़्तारी पुलिस कोन कई आहे। पुलिस एतिरी हिमत कोन कई जेतिरियूं ॻाल्हियूं करे पई ओतिरियूं कोन कई अथई। असां उन में न आहियूं मुतमिन एतिरो। तव्हां जेको कलोड़ा बिरादरी जे नौजवाननि खे असांजा कलोड़ा बिरादरी जा माण्हू जेके बि आहिनि असांजा जेके बि कोशिश हूंदी आहे ॾोहारनि सां जंहिं महिल बि जंहिंखे वारो ईंदो आहे त उन में कोशिश हूंदी आहे। हाणे बि असांजी कोशिश आहे अलाह कंदो असांजा ग़रीब मिसकीन कलोड़ा मोल आहिनि असां उन मंज़िल ते पुॼंदासीं इनखे कोन बशकी सघंदासीं। बिल्कुलु जी नाज़रीन जॾहिं इहो वाक़ियो पेश थियो हुयो त उन वक़्तु जेके असांजी अब्बासी कलोड़ा बिरादरी जा सरमायावर अॻवान आहिनि चीफ सरदार असांजो अली अकबर ख़ान कलोड़ो आहे उन खां पोइ साहिबज़ादा मौज़म अली MP साहिबज़ादा मौज़म अली ख़ान अब्बासी आहे उहो बि उते तरे ते पहुता ताज़ियत कयूं। उन खां अलावा ॿिया बि जेके असांजा सरगर्म अॻवान आहिनि उहे बि उते पहुता हुया पर सिर्फ़ु कोरोना जो वजह जेको SP साहिब सां राब्तो थिए पियो त SP साहिब इहा ॻाल्हि करे पियो बाबा हिन वक़्तु कोरोना जो असांजे मथां लॻो पियो आहे असां कुझु बि नथा करे सघूं इंशा ताला असां इहे माण्हू जेके बि मुलविस आहिनि 4 माण्हू 5 माण्हू जेके बि मुलविस आहिनि असां उनखे गिरफ़्तार कंदासीं। पर हिन महिल ताईं पुलिस ख़ामोश तमाशे बणियल आहे। सो ॾिसिजे त इहो आख़िर केसि ते पुलिस नाटक करे थी पई ऐं इंशा ताला साईं जन जो बि इहो चवणु आहे त असां पुलिस जेको आहे मौज़म ख़ान जो बि DIG सां राब्तो थियो आहे त ॾिसिजे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त उन्हनि शहीदनि जो जेको आहे खून सां इंसाफ़ कयो वञे। मौजूदु आहियूं ऐं पीर ॻोठ जी माशाल्लाह तमामु सुठी शख़्सियत ऐं मनार शख़्सियत ऐं नात ख़ान आहिनि ऐं हुर फ़क़ीर आहिनि इमदाद अली कलोड़ साहिबु असां उन वटि मौजूदु आहियूं। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं त कोरोना बीमारी जेका वबा बीमारी हले थी उनजे बारे में साईं जो छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अव्हांजी महिरबानी साईं अव्हां असां वटि कई आया आहियो। कोरोना हिकिड़ी वबा आहे कुदरती बीमारी आहे जेको तक़रीबन 250 मुल्कनि में या अञा बि मथे पखिड़िजी वई आहे। अलाह साईं पंहिंजो रहम ऐं करम करे। बाक़ी रहियो असांजो मुल्क पाकिस्तान त उन में का अहिड़ी बीमारी कोन आहे पर ख़ौफ़ ज़रूरु आहे। असांजा जेके हुकुमरान साहब आहिनि उन्हनि बि माण्हुनि खे मायूस करे छॾियो आहे। उन खां अलावा असां हज़रत पीर साहब पागारे जा मुरीद आहियूं।
ऐं पीर साईं सरदार वटि जेको आहे मुख़्तलिफ़ हुकुमरान आया, पाण उन्हनि खे फरमायूं त असांजे जमायत में किरोना इहा कोन ईंदी, छो जो असांजी जमायत ज़िक्र ऐं सलात सलाम पढ़ंदी आहे। बाक़ी रही ॻाल्हि इहा त तव्हां हुकूमत आहियो, असां हुकूमत सां तावन कयूं था। अल्हम्दुलिल्लाह असांजे दरगाह शरीफ़ ते 27 रजब मशहूरु आहे मुल्कनि में त पीर ॻोठ में पेर पाइण जी जॻह न हूंदी आहे, पर पीर साईं सरदार जन हुकुम कयो त बाबा हुकूमत सां तावन करिणो आहे ऐं तव्हां एहतियात कयो, हिन बीमारी जे लिहाज़ सां पंहिंजो विथी कयो ऐं ॿाहिरि घरनि खां न निकिरो। त जमायत ईअं खणी चऊं त माना हिकु फ़र्द बि दरगाह शरीफ़ ते न आयो। 27 रजब ईद वई, उनखां पोइ असांजे पार चौंकी आहे, इंजा ख़लीफ़ा मुफ्ती मोहम्मद रहीम साहिब जन आहिनि, उन में असां ख़ुदि जेको आहे त चौंकीअ में हुयासीं रोज़े करीम ते। त उहा ईद 15 शाबान जी हिकिड़ी भलारी राति हुई, बख़्शिश जी राति आहे, त उन ते बि जमायत कोन आई। हिन महिल ताज़ो रमज़ान शरीफ़ जी ईद गुज़री त अल्हम्दुलिल्लाह सिर्फ़ु ईद नमाज़ थी, जंहिंमें शहर जा माण्हू ऐं ओड़े पाड़े जा माण्हू आया, जमायत बिल्कुलु न आई, छो जो उन्हनि खे पंहिंजे महबूब मुर्शिद करीम जो हुकुम हुयो त बाबा तव्हां ईद पंहिंजे बचनि सां पंहिंजे घरनि ताईं पंहिंजे ॻोठ में कयो। इहो आहे असांजे महबूब मुर्शिद करीम जो हुकुम। बाक़ी पीर साईं सरदार जन जेको आहे त हुकूमत सां बिल्कुलु पूरो तावन कयो। उन्हनि जो जेको माना रूल हुयो, जेको कानून हुयो, उन तहत असां जमायत खे बि पीर साईं सरदार जन जेको आहे त हिदायत कई आहे। उनखां अलावा हिकु इशू हुयो त पीर ॻोठ में तमामु अफ़रा तफ़री थी वई, जेको बिल्कुलु निसोरो कूड़ हुयो, जंहिंमें असांजे MPA हज़रत पीर साईं सरदार जे फर्ज़ंद साईं मोहम्मद राशिद शाह जन ख़ुदि माना किरोना जो टेस्ट कराई, उनखे बि हुननि पॉज़िटिव करे छॾियो। हर शइ में अलाह जी भलाई हूंदी आहे। जॾहिं साईं जन जो पॉज़िटिव थी आहे त साईं जन आगा खान मां टेस्ट कराई त उते साईं जन जी नेगेटिव आई, जंहिंखां पोइ माना वरी हलचल थी वई, आगा खान जी टीम आई ऐं जेको आहे त सभु माण्हू नेगेटिव थी विया। पीर ॻोठ में काई बि किरोना वायरस न आहे, अल्हम्दुलिल्लाह हर को ठीकु ठाक आहे। सिर्फ़ु सियासी या मुखालफ़त कई थी वञे। वरी अवां दोस्तनि जी महिरबानी, जेके नाज़रीन असांखे ॾिसनि था, हक़ ऐं सच जी ॻाल्हि इहा आहे। अवां जी वॾी महिरबानी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। साईं ॿुधायो, जेके सरकारी सतह ते जेके माना स्पीज़ जारी कयूं आहिनि, हिदायतूं जारी कयूं आहिनि, उहे सही आहिनि या सिर्फ़ु आवाम खे तंग कयो थो वञे पियो? साईं उहो हुकूमत जो मसइलो आहे। असांजे लिहाज़ सां त किरोना ई आहे कोन, त इहो अवाम खे मायूस ऐं तंग कयो थो वञे पियो। जेतिरो पाबंदी थी आहे ओतिरी रश वधी रही आहे। जीअं एहसास प्रोग्राम आहे, उन जे पैसनि जे लाइ रश आहे, बैंकुनि ते रश आहे, मुख़्तलिफ़ माना हिन महिल असांजो गोरखो माना उते एॾी रश आहे जो उहो मीडिया वारनि बि ॿुधायो त उते हुकूमत कोई कंट्रोल नथी करे पई। सो इहो असां चवंदासीं त किरोना बीमारी एतिरी कोन आहे पाकिस्तान में या ख़ासि करे सिंध में, पर उनजो अफ़वाह घणो आहे। वॾी महिरबानी साईं। इहो फ़क़ीर इमदाद अब्बासी जंहिं असांखे करोड़ो, जंहिं असांखे तमामु सुठी राय ॻाल्हियूं कयूं किरोना बाबति में, असांखे तफ़सील अहवालु ॾिनो पीर ॻोठ जो। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं तालका सोबोदेरे में, ऐं हिते असांजी पंहिंजी अब्बासी करोड़ा बिरादरी तमामु सुठे हिन में मक़दार में आहे। ऐं उते हिकिड़ी तंज़ीम ठहियलु आहे, उते हिकिड़ी तंज़ीम आहे जेका हिते जेके बि हिते जा हिकु महलो आहे, जंहिंजा घटि में घटि 150 खां 150 घर थींदो, ऐं उन में जेके बि ग़रीब माण्हू आहिनि या जेका उन में कम्यूनिटी बिरादरी जेका रहे थी, उन जे लाइ साईं जन जो चवणु आहे त असां उते जेको आहे सो जेको टेंट जो आहे सर्विस, उहा बिल्कुलु अब्बासी बिरादरी जे लाइ फ्री में आहे। वधीक इन मालूमात लाइ अचो त साईं सां ॻाल्हि ॿोल था कयूं। हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे साईं अब्दुलफ़ता अब्बासी साहिबु। अचो त संदसि ॻाल्हि ॿोल कयूं। साईं तव्हां पहिरियां असांखे सभु खां इहो ॿुधायो त अब्बासी जेका बिरादरी तव्हां तंज़ीम ठाही आहे, उनजो नालो मुकमल छा आहे? साईं औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जीअं त साईं असांजे तंज़ीम खे तक़रीबन
13 साल खां 15 साल खनि थी विया आहिनि। असां हिकिड़ी तंज़ीम पहिरियों नंढे पैमाने ते नौजवान जेके आहे उन्हनि ठाही, पोइ नंढनि उन्हनि खे शौक़ु थियो तंज़ीम ठाहिण। पहिरियों असांजे तंज़ीम जो जेको हो 20 रुपया चंदो हूंदो कुल। जी जी। अलहमदिल्ला पोइ असां जेके वॾा वॾा हुआसीं उन में शमूलियत कईसीं, आयासीं। हिन वक़्तु असांजी तंज़ीम में जेको डेकोरेशन आहे मेन, उहा असां वटि तक़रीबन 3-3.5 लख रुपए जो सामान आहे। उहो असांजो तंज़ीम जो सामान शादी हुजे गमी हुजे उन में इहो असांजो इस्तेमालु थींदो आहे। जीअं फ़र्ज़ु कयो असांजे महले में 100-150 घर आहे, गमीअ में जेकॾहिं कोई बि मसइलो हूंदो आहे, जेकॾहिं असांजो मेंबर न बि हूंदो आहे त बि असां हुन सां सहकार कंदा आहियूं, पाड़े सां सहकार कंदा आहियूं। ऐं असांजे तंज़ीम में बिल्कुलु हर शइ आहे, प्लेटुनि खां देगियुनि खां शामियाननि खां कनातुनि खां मुकमल असां वटि सामान आहे। ऐं असां फलाही कम उहे कंदा आहियूं। अब्बासी तंज़ीम जो नालो आहे असांजो। असां को ग़रीब हूंदो आहे, कंहिंसां मजबूरी आहे या उनखे को फुले जी ताक़त न आहे त उहो दफ़न कफ़न जेको बि हूंदो आहे असां तंज़ीम उनजो कंदी आहे। असां अलहमदिल्ला तंज़ीम जे लिहाज़ सां शादी बि करायूं आहिनि। ग़रीब हुयो असांजो हिकिड़ो नौजवान, उन वसियत न हुई, उहो सॼो तंज़ीम 40-45 हज़ार रुपया तंज़ीम ख़र्चु कयो। जेको बि उनजो मसइलो हुयो या हितां उहा जंहिं हले बि ख़ैरपुर त बि उहो सॼो ख़र्चु उन तंज़ीम। अलहमदिल्ला हिन वक़्तु असांजी तंज़ीम बहितरीन ऐं सुठे नमूने हले थी। असांजो तंज़ीम जो जेको सदर आहे उस्ताद मोहम्मद आदिल अब्बासी आहे। असांजो जेको जनरल सेक्रेटरी नायब सदर आहे उहो अली नू अब्बासी आहे। ऐं जनरल सेक्रेटरी आउं आहियां उस्ताद अब्दुलफ़ताह अब्बासी। ऐं जेको ख़ज़ानची आहे अकील अहमद अब्बासी आहे। ईअं असांजा जेके 2-3 उहिदेदार आहिनि। उस्ताद तालिब अब्बासी जेको आहे तमामु सरगर्म आहे इन्हनि शयुनि में, छो जो सरगर्म माण्हू ऐं उस्ताद जो केतिरो ई तंज़ीमुनि सां वास्तो आहे, तमामु सरगर्मी सां कमु हलंदो आहे। अलहमदिल्ला असांखे जेको दुकान बि जेको मिलियलु आहे उहो डोनेट थियलु आहे, उनजो किरायो विरायो कोई जो बि न ॾींदा आहियूं, उहो डोनेट थियलु आहे। तंज़ीम जो असांजो साल जी जेकी आहे फ़ी 600 रुपया आहे। अच्छा। उन 600 मां अलहमदिल्ला एॾो सॼो कमु असां कयो आहे। ऐं माशाअल्लाह 100-150 घर अब्बासिन जो आहे, उहो डोनेट थींदो आहे। उहा असां वटि पाण वटि सुठो नौजवान आहे, उहे पैसा हूंदा आहिनि। जेकॾहिं असांजी काई बि शइ खुटंदी आहे उहा असां कोई बि असांजी प्लेट विञाईंदो आहे असां उनखे पर्ची कटे ॾींदा आहियूं, उहो असांजी पेमेंट करे ॾींदो आहे। डिश थियो गिलास थियो जेकी बि शइ असांजी माना गुम थी वञे का भॼी थी पए त बि उहो माना असांखे पेमेंट ॾींदो आहे। माशाअल्लाह असांजी अब्बासी तंज़ीम सूबेदारे में बहितरीन नमूने सां ऐं सुठे नमूने सां हले थी। साईं असांखे ॿुधायो त अॼुकल्ह माशाअल्लाह तमामु महांगाई रुझे ते पियो थी आहे। ग़रीब माण्हू जीअं डिलीवरी केस थी वियो या कोई ऑपरेशन वग़ैरह थी विया, तव्हां उन में बि मदद ग़रीब जी कंदा आहियो? उन में बि असां मदद कंदा आहियूं। अच्छा। हा, कंहिंजो बि थींदो आहे ग़रीब माना थींदो आहे त असां उन सां बि पंहिंजे बिरादर वारे सां उन सां बि वधि में सहकार कंदे हुनखे अॻिते वधाईंदा आहियूं। हा, माना डिलीवरी जेकॾहिं उनजो आहे नॉर्मल केस आहे या उनजो सीज़र आहे कोई बि हूंदो आहे त बि असां उन सां बिरादर हिसाब सां उन सां सहकार कंदा आहियूं। या जेकॾहिं असांजो कोई बि पंहिंजो मसइलो हूंदो आहे, असां हिकु ॿ दफ़ो हिते ट्रांसफार्म सड़ी वियो आहे त बि उहे तंज़ीम जे हिसाब सां ख़र्चु करे उन ऑफिसरनि ताईं वञी पहुची उहो कमु कराईंदा आहियूं। साईं अॼुकल्ह पूरी दुनिया में जेको आहे सो कोरोना बीमारी हले पई, बाबा बीमारी हले पई ऐं तमामु जेके रोज़गार वारा माण्हू हुया उहे बि जेको तमामु पोइ ते पइजी आहे। छा तव्हां इन मौक़े ते कंहिं ग़रीब आवाम जी ख़िदमत कई? हा साईं, अलहमदिल्ला हिन ते मौक़े ते इलाही ग़रीबनि जी पंहिंजनि जी ॿियनि जी अब्बासी जेके बि तंज़ीम हुआ उन्हनि सां सहकार करे उन्हनि सां माना हेल्प कई आहिनि हद खां वधीक। या अब्बासी के त अहिड़ा बि डोनेट आहे जिन पंहिंजे तरफ़ खां बि माना ग़रीबनि ताईं उन्हनि राशन पहुचायो ऐं अब्बासी तंज़ीम जो माना अलॻि। अच्छा। हा, का अहिड़ी पंहिंजी बिरादरी में को अहिड़ो माज़ूर माण्हू हुजे या को अहिड़ो माण्हू हुजे जंहिंजी तव्हां माली सहायता कई हुजे, जंहिंखे सिलाई वग़ैरह या कारोबार वग़ैरह में तव्हां मदद कंहिंजी कई आहे? सही, इलाही आहिनि। जेकॾहिं अब्बासी कोई बि वांदो हूंदो आहे उहो चवंदो आहे त भाउ मूंखे हीअ हेल्प कराइजो, असां हुन सां उहो सहकार कंदा आहियूं त भाउ तूं रोज़ी कर, उहो रोज़ी कंदो आहे अलहमदिल्ला।
जी नाज़रीन, तव्हां साईं जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। साईं अब्दुल अब्बासी साहिब जूं त हिकिड़ी साईं तंज़ीम ठहियलु आहे साल के सोबेदेरे में, ऐं उन में 150 घर असांजो मुश्तमिल आहे, उन मौजूदु आहे। ऐं तमामु जेको आहे सो असांजो नॉर्मल आहे, डेली जे हिसाब सां 6 साल जो 600 रुपया आहे, उहा सालाना फ़ीस आहे। सो हुननि चयो इहा बि ॻाल्हि कई त असांजी जेका गमी ख़ुशी थींदी आहे असां कंहिंखे बि महसूसु न करणु ॾींदा आहियूं, ऐं असां उहा तंज़ीम पारां उहा असां कई वेंदी आहे, उनखे जेको आहे सो असां हल कंदा आहियूं। ऐं उनखे ग़रीब खे, ऐं हिननि वधीक बि इहा ॻाल्हि कई त असां ग़रीबनि जी जेको आहे सो बिना फ़र्क़ु बिना लालच लोभ सां उनजी ख़िदमत कंदा आहियूं। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.